अस्सलाम वालेकुम नाजरीन, खबर शामिल क्यों था दादू खां सिंध स्पेशल रिपोर्टर इमरान अली गोपांग। पैरा मेडिकल स्टाफ अलायंस सिंध पारां पंहिंजे हक़नि लाइ शुरू कयल तारीख़ जेका 21 ॾींहं खां वठी हले पई, उन हवाले सां अॼु बि सिविल अस्पताल दादू जे सभिनी अस्पतालनि में 2 कलाक OPD जी बाइकाट जो सिलसिलो जारी रहियो। पैरा मेडिकल जे अॻवाननि मोहम्मद आचर पंवर, इम्तियाज़ अहमद चांडियो, निसार अहमद लाशारी, ज़हीर खोरो, अब्दुल मजीद चित्याल, अख्तर हुसैन समो, मोहम्मद मूसा ब्रह्माणी, नज़ीर बबर, रहमान पंवर, मंसूर अली भट्टी, अरशद अली नुहानी, मोहम्मद उस्मान सोलंगी, पप्पू काजी, मोहम्मद सिद्दी कोकर, गुल मोहम्मद शाहानी, मोहम्मद जुमन कोकर, मोहम्मद रमज़ान सोलंगी, नवाज़ लिगारी, मोहम्मद जुमन दावच, नदीम शेख ऐं ॿियनि तरफ़ां सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्किल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंसेंस खे पगार मुस्तकिल करण समेत ॿिनि जाइज़ मुतालबनि जी मनतौ लाइ एहतिजाज कंदे चयो त असांजा मरकज़ी अॻवान 14 ॾींहनि खां वठी कराची प्रेस पैरा मेडिकल जे हक़नि जे हासिलात लाइ वेठल आहिनि। पैरा मेडिकल अॻवाननि जो वधीक चवण हो त जेसीं ताईं नोटिफिकेशन नथो मिले तेसीं ताईं एहतिजाज जारी रहंदो। असीं सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ मसइला सर्विस स्ट्रक्चर ऐं टाइम स्किल समेत पैरा मेडिकल जा जाइज़ मसइला हल कया वञनि। जैसी रात अंधारी रहती तू कीअं न ॾींदे, तू कीअं न ॾींदे, तू कीअं न ॾींदे। साडा हक, साडा हक, साडा हक। टाइम स्केल, टाइम स्केल, सर्विस स्ट्रक्चर, सर्विस स्ट्रक्चर, सर्विस स्ट्रक्चर, हेल्थ अलाउंस, पाकिस्तान पैरामेडिकल जा मसला।